बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाउद्दीन हमारे सीरिया और सिंधी थॉट्स बेसिक इंग्लिश ग्रामर जो कोर्स जारी है। अज असो क्लास नंबर 29 है या लेक्चर नंबर 29 है। गुज़िरियल वीडियो के अंदर असी टू हैव सेंटेंसेस पढ़ियासीं जंहिंमें असां मिल्कियत के ज़ाहिर क्यों पिया पर प्रेजेंट वाले टाइम में। सो हिन वीडियो के अंदर असां टू हैव सेंटेंस जेके असां प्रेजेंट में क्यों पिया, मिसाल मांखे कार आहे त हाणे उहे जुमला असां पास्ट में कंदासीं, जंहिंजो मां मौज़ू भी मथां लिखियो आहे, जिन अॻियां लिखियो आहे हेड। यानी असां हिनखे नोट करे छॾींदासीं त अॼु जे वीडियो जे अंदरि असां हिनखे पास्ट में पढ़ण पिया वञूं। छाखे मिल्कियत वारनि जुमलनि खे, मिल्कियत वारनि सेंटेंसिस के असां पास्ट में कंदासीं। मां तव्हांजे साम्हूं साॻी तरीक़े सां हेड खे ॿिनि हिस्सनि में विरायो आहे। हिकिड़ो उहो हिसो जेको मतिलबु ओल्ड में इस्तेमालु कयो वेंदो आहे, हिकिड़ो उहो हिसो जेको मॉडर्न लैंग्वेज में हुनखे इस्तेमालु कयो वञे थो। ॿई तरीक़ा सिखंदासीं। अच्छा, ॿिन्ही में यादि रखो त कीअं पहिरियों जुमिलो साॻियो ई थींदो हेड सां। ठीक है, मिसाल वी हैड अ कैट, असांखे हिक ॿिली हुई, यानी हिन में जेका सिंधी इस्तेमाल थींदी, ठीक है, त अहिड़े क़िस्म जा माना जुमला हूंदा पास्ट वारा। हाणे मां तो चवां मिसाल आई हैड अ ब्लैक पेन, मूंखे हिक कारी पेन हुई, यानी हाणे मां माज़ीअ जी ॻाल्हि थो कयां त हुई जेका हुई छाखे थी इंडिकेट करे, माज़ीअ खे। ईअं ई आहे त वी हैड अ कैट, असांखे हिक ॿिली हुई, त इन जो ओल्ड वर्जन कीअं थींदो, वी हैड नॉट अ कैट, असांखे हिक ॿिली न हुई। अच्छा, सवाली करण जे लाइ असां छा कंदा आहियूं, हेल्पिंग वर्ब अॻियों खणी ईंदा आहियूं। हैड वी अ कैट, सवाली थी वियो। ठीक है, हेल्पिंग वर्ब हिन जो हेड ई साॻियो पाण ई इस्तेमालु थींदो आहे। अच्छा, सवाली नकारी हैड वी नॉट अ कैट, छा असांखे ॿिली न हुई। अच्छा, इन जो ताक़ीदी कीअं थींदो, वी हैड रियली अ कैट। एम्फेटिक करण जे लाइ, ताक़ीदी करण लाइ असां हिन में रियली इस्तेमालु कंदासीं। हाणे ही ग़लति न आहे, ही भी इस्तेमालु थींदो आहे, पर मॉडर्न में याद रखो त हेड जो जेको हेल्पिंग वर्ब आहे उहा डिड। अच्छा, ऐं ॿी ॻाल्हि ज़हन में रखंदो त सभिनी प्रोनाउन सां हेड लॻंदी आहे, सभिनी सां, माना हुन में हेव ऐं हेज़ त ॾिठोसीं न, हेव के सां लॻे पई आई वी यू दे, ही आई वी यू दे ऐं ॿिनि नालनि सां, हेज़ के सां लॻे पई ही शी इट या सिंगल नाले सां। पर हिते अहिड़ो कुझु बि न आहे, हेड सभिनि सां इस्तेमालु थींदी आहे। ठीक आहे, बाक़ी हेड सां गॾु डिड सभिनि सां इस्तेमालु थींदी। मिसाल कीअं, हेड सां कहिड़ी शइ थी इस्तेमालु थिए, डिड थी इस्तेमालु थिए। पर छा असां हाकारी पहिरें सादे जुमिले में बि ईअं कंदासीं, न, पहिरें जुमिले में असां साॻियो ई हेड ॾींदासीं, पर अॻिते जुमिलो जॾहिं नाकारी थींदो त पोइ असां छा इस्तेमालु कंदासीं, डिड चवंदासीं, वी डिड नॉट, हिनखे असां डिडंट बि इस्तेमालु कंदा आहियूं। ठीक आहे, इहा ॻाल्हि ज़हन में हुजे त डिड नॉट चऊं या डिडंट चऊं, वी डिडंट। ऐं ॿी तब्दीली कहिड़ी ईंदी, तव्हां ॿुधाईंदव त हेड छा में तब्दील थी वेंदी, हैव में। ठीक आहे, जॾहिं डिड इस्तेमालु थींदी त तव्हांजी हैव जेको आहे हेड छा में तब्दील थी वेंदी, हैव में। ठीक, यानी मॉडर्न में पहिरियों कमु त असां डिड वारो कयोसीं ऐं ॿियों कमु छा कयोसीं, हैव में तब्दील कयोसीं। बाक़ी हाणे सॼो जुमिलो ईअं ई थींदो, डिड वी हैव अ कैट, हिन में ईअं थींदो वी डिड नॉट हैव अ कैट। ठीक आहे, हिन जुमिले खे मुकमल कयूं त वी डिड नॉट या डिडंट हैव अ कैट, तव्हां ॿिन्ही में जेको इस्तेमालु कयो। हाणे सवाली कीअं ठाहियोसीं, डिड वी हैव अ कैट। तव्हां ॾिसो हाणे असां हिते हेड इस्तेमालु नथा कयूं, छाजे करे हिते असां इस्तेमालु कई आहे, डिड। उन खां पोइ सवाली नकारी डिड वी नॉट हैव अ कैट, छा असांखे ॿिली न हुई। अच्छा, वरी उन वांगुरु जेको हिन जो एम्फेटिक जुमिलो आहे, ताक़ीदी जुमिलो आहे, हिते रियली इस्तेमालु असां हिते न कंदासीं, हिते कंदासीं वी डिड हैव अ कैट। बस असांजो ये ताक़ीदी जुमिलो आहे त असांखे वाकई हिक ॿिली हुई। सो हिनखे तव्हां ज़रूरु नोट कंदव, हे सभिनी सां हेड लॻंदी ऐं पहिरें जुमिले में असां हेड इस्तेमालु कंदा आहियूं, बाक़ी नेगेटिव में, इंट्रागेटिव में, इंट्रागेटिव नेगेटिव, एम्फेटिक में सभिनी में असां डिड इस्तेमालु कंदासीं। ऐं डिड इस्तेमालु कंदासीं, ॿी कहिड़ी तब्दीली ईंदी, हेव इस्तेमालु थींदी, हुते हेड इस्तेमालु न थींदी। हिनखे तव्हां पंहिंजी कॉपी ते नोट कंदो
ऐं हाणे असां हिन जा हिकु ॿ मॉडल सेंटेंस करे पोइ असां हिन ई वीडियो में फ्यूचर खे बि डिस्कस कंदासीं। उहो तमामु सिंपल आहे। असां हिननि खे सिखंदा सिंपल करे आहियूं, पर हिन जो कॾहिं बि मतिलबु न आहे त हिन में सदाई अहिड़ा ई जुमिला थींदा आहिनि। हिन में कमाल जा जुमिला बि थी सघंदा जेके असां पंहिंजी आम ज़िंदगी में इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं मिसाल हिकिड़ो मां तव्हांजे साम्हूं कयां, मूंखे वक़्तु न हुयो, या ईअं खणी चवां त जॾहिं अली पहुतो, व्हेन अली रीच्ड आई डिड नॉट हैव टाइम। जॾहिं अली पहुतो त मां वटि वक़्तु न हुयो। सो असां खोड़ सारा अहिड़ा सेंटेंसेस इस्तेमालु करे सघूं था। मिसाल हाणे कीअं थींदो, आई डिड नॉट हैव हैव टाइम। मूंखे वक़्तु न हुयो। हाणे तव्हां अॻे पोयों ॿिया सेंटेंसेस मिलाए करे वॾो सेंटेंस ठाहे सघो था, पर हीअ असां जेको हिन जे अंदरि सिखूं था, ॾिसो नेगेटिव में असां डिड इस्तेमालु कई आहे ऐं हेड इस्तेमालु असां न कई आहे, हुनखे हैव में तब्दील कयो आहे। ॿियो जुमिलो आहे, अहमद खे मुंहिंजी पेन हुई। अहमद हैड माय पेन। अहमद वटि मुंहिंजी पेन हुई या अहमद खे मुंहिंजी पेन हुई। इन जो नेगेटिव करण जे लाइ छा इस्तेमालु कंदासीं बाबा, डिड इस्तेमालु कंदासीं। सवाली करण लाइ बि डिड इस्तेमालु कंदासीं। डिड अहमद हैव माय पेन, सवाल जी निशानी। छा अहमद खे मुंहिंजी पेन हुई। सो अहिड़े तरीक़े सां असां हिन में नेगेटिव या इंट्रोगेटिव तब्दील कंदासीं। त असां ऑलरेडी पढ़ी आयासीं त हेड खे हैव में तब्दील कंदासीं। ॿियो असां हिते इस्तेमालु कंदासीं डिड खे। हाणे हलूं था हिन टू हैव सेंटेंस, जंहिंजे अंदरि असां प्रेज़ेंट बि पढ़ियोसीं, पास्ट बि पढ़ियोसीं। हाणे असां हुनखे फ्यूचर बि ॾिसंदासीं। हाणे ॾिसो, जेको हिन जो फ्यूचर आहे, यानी हाणे साॻाई मिल्कियत वारा जुमिला पर ईंदड़ वक़्त जे लाइ। मिसाल हाणे मां जे हिते जुमिलो ठाहियो आहे, 2024 में उन्हनि वटि घरु हूंदो। ठीकु आहे, मतिलबु या 2024 या अञा फ्यूचर खणी करणु चाहियूं हुनखे त असां 2026 था लिखूं। ठीकु आहे, त 2026 में उन्हनि वटि घरु हूंदो त असां छा लिखंदासीं, इन। हाणे पढ़ी आहियूं न त साल सां छा लॻंदी आहे, कहिड़ी प्रिपोज़िशन लॻंदी आहे, इन 2026 दे। हिन तां विल हैव, हेल्पिंग वर्ब हिन जो इहो ई आहे, सिंपल सिधो सौ। दे विल हैव हाउस। ठीकु आहे, 2026 में उन्हनि वटि घरु हूंदो। हाणे हिन में इहो ई इस्तेमालु थींदो आहे, यानी तव्हां हिनखे मॉडर्न चओ, ओल्ड चओ, हिन में सिर्फ़ु विल हैव ई इस्तेमालु थींदी आहे। ऐं मूं तव्हांजे साम्हूं सिंपल लिखी छॾी आहे त विल हैव। ॿियो आहे, ॿिए ॾींहुं असलम खे यूनिफॉर्म हूंदो। मतिलबु को टीचर पुछे थो या ॿियो कोई स्टूडेंट चए थो ॿिए ॾींहुं हिनखे असलम खे यूनिफॉर्म हूंदो, त असां चवंदा नेक्स्ट डे। ठीकु आहे, असलम विल हैव यूनिफॉर्म। ठीकु आहे, ॿिए ॾींहुं असलम खे, नेक्स्ट डे ते जेको ॿियो ॾींहुं ईंदो उन ॾींहुं असलम खे छा हूंदो, यूनिफॉर्म हूंदो। अच्छा, हाणे हिन जी कॉन्जुगेशन या ईअं खणी चओ त ॿियनि जुमिलनि जो तबादलो बि तमामु सवलो आहे। हाणे हिन नेक्स्ट डे खे साॻियो ई रखंदासीं। नॉट किथे लॻाईंदासीं, असलम विल नॉट हैव यूनिफॉर्म। हाणे हे साॻियो ई आहे। मिसाल नेक्स्ट डे असलम विल नॉट हैव यूनिफॉर्म, ॿिए ॾींहुं असलम खे यूनिफॉर्म न हूंदो। अच्छा, तव्हां जेको विल बी पढ़ी आया हो न, विल बी, ॿ लफ़्ज़ हुया न हुते बि, छा हुयो, विल ऐं बी। असां छा पिया कयूं, नॉट हिन जे विच ते पिया लॻायूं। साॻियो ई बिहेवियर हिन सां रखंदासीं। विल हैव सां विच ते असां छा लॻाईंदासीं, नॉट लॻाईंदासीं। छा असां सवाली करण लाइ विल हैव अॻियां रखंदासीं, न, असां सवाली करण लाइ ख़ाली विल खे अॻियां खणींदासीं। विल असलम हैव यूनिफॉर्म, सवाल जी निशानी। नेक्स्ट डे, ॿिए ॾींहं ते छा असलम खे यूनिफॉर्म हूंदो। ठीकु आहे, सो अहिड़े तरीक़े सां विल अॻियां, पोइ साॻियो ई असां सब्जेक्ट वरी हैव, पोइ बाद में असां पंहिंजो कमु। सवाली नाकारी कीअं थींदो, विल असलम नॉट हैव यूनिफॉर्म। छा असलम खे यूनिफॉर्म न हूंदो। मूंखे उमेद आहे त जेको विल हैव वारो सॼो चकर आहे, उनजी सिंधी आहे या उनजी जेका इंग्लिश आहे, उनजो जेको तबादलो आहे ॿियनि नाकारीअ में, सवालीअ में, सवाली नाकारी या ताक़ीद में तव्हांखे सम्झ में अची वञे। हाणे असां हिन जा ॿ मॉडल सेंटेंस ॾिसूं था। अच्छा, हाणे ॿ मॉडल सेंटेंसिस आहिनि। मांखे सुठी माइक हूंदी, त आई
will have good mic. तमाम सिंपल आहे. आई विल हैव गुड माइक त वरी हिन जो नाकारी छा थींदो? आई विल नॉट हैव. हाणे हिन जा ॿिया तव्हां इनशाला पाण ई करे वेंदो. नाकारी खे त सिर्फ़ु नॉट न करणी आहे. आई विल नॉट हैव गुड माइक, मूंखे सुठी माइक न हूंदी. अच्छा, हुनखे 4 सूफ़ हूंदा. मां हिनखे शी थो कयां. शी विल हैव 4 एपल्स. ठीकु आहे, त हुनखे 4 सूफ़ हूंदा. मूंखे उमेद आहे त अॼु जे क्लास जे अंदरि असां पास्ट ऐं फ्यूचर खे डिस्कस कयोसीं. ही हिते ई कंप्लीट थिया. तव्हांजे साम्हूं थोरा प्रैक्टिस क्वेश्चन्स आहिनि, इन्हनि खे तव्हां ज़रूरु हल कंदो, इन्हनि ते प्रैक्टिस कंदो. इनशाला वरी मिलंदासीं नए टॉपिक सां गॾु नई क्लास में. तेसिताईं ॻाल्हाइजो सिंधी थाट सां. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह.